ब्रेकिंग न्यूज़ अमां ते पहुचाईंदासीं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर रवानो थी वियो आहे। वॾो वज़ीर धाड़ेलनि जे हमले में शहीद अहलकारनि जे ख़ानदाननि सां मुलाक़ात कंदो। वॾो वज़ीर सखर में अमन अमान बाबति इजलास बि कंदो, जंहिं में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। पुलिस जे अमन अमान लाइ ॾिनल कुर्बानीनि खे विसारे नथा सघूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त असां शहीदनि जे ॿारनि खे अकेलो न छॾींदासीं। असांखे पंहिंजे पुलिस फोर्स ते फ़ख़्रु आहे। वॾे वज़ीर जो मज़ीद चवणु आहे त असां IG सिंध ग़ुलाम नबी मेमण सां बि गॾु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अमां ताईं पहुचाईंदासीं। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सकर रवानो थी वियो आहे। वॾो वज़ीर धाड़ेलनि जे हमले में शहीद अहलकारनि जे ख़ानदाननि सां मुलाक़ात कंदो। वॾो वज़ीर सखर में अमन अमान बाबति इजलास बि कंदो, जंहिं में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। पुलिस जे अमन अमान लाइ ॾिनल कुर्बानीनि खे विसारे नथा सघूं। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सलाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, तफ़सीलात बाबति आगाह कंदा। जी बिल्कुल, गुज़रियल रात घोटकी के कच्चे में धाड़ेलन पारां जो हमलो करे पुलिस ऑफिसर ने एहलकारनि खे शहीद किया वियो। उन वाक़े खां पोइ वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह थोड़ी देर पहिरियां ई सखर रवानो थी वियो आहे। वॾो वज़ीर धाड़ेलन जे हमले में शहीद एहलकारनि जे ख़ानदाननि सां मुलाक़ात कंदो। वॾो वज़ीर सखर में अमन अमान बाबति इजलास बि कंदो, जंहिंमें धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त असां पुलिस खे सूबे में अमन अमान लाइ ॾिनल जेके पुलिस जूं कुर्बानियूं आहिनि उन्हनि खे कॾहिं विसारे नथा सघूं। संदसि चवणो त असां शहीदनि जे ॿारनि खे बि अकेलो न छॾींदासीं ऐं पंहिंजे पुलिस फोर्स ते असांखे फ़ख़्रु आहे। सखर जे दौरे दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण भी रवानो थी वियो आहे। गुज़रियल रात घोटकी के कच्चे में धाड़ेलन पारां पुलिस जी कैंप ते हमलो करे एक DSP ऐं हिकु SHO समेत 5 एहलकार जेके आहिनि उहे शहीद कया विया। उन वाक़े बाद वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हींअर सखर रवानो थी वियो आहे ऐं उते सखर में अमन अमान बाबति अहम इजलास भी कंदो ऐं उन इजलास में घोटकी के कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। जी शबीर, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।